मोहब्बत वारो बयान कंदो आहियां मता नाराज़ थी पओ। प्यारा दोस्तों, हाणे थी ख़बर पई मौला अली साईं खां सवाल कयो, साईं असां जो को मरे तो त उनखे असां साड़े था अचूं, किचिरो किलो खणी सुभान अल्लाह, ऐं तव्हां जो को मरे तो उनखे पूरे था अचो, माण्हू बि सीड़ायो था, कबरूं बि सीड़ायो था, बनी बि सीड़ायो था, उनखे पूरे था जो रात कहिड़ो आहे। अली जेको जवाब ॾिनो आहे सुभान अल्लाह, अली जवाब थो ॾे त ओ ॻाल्हि ॿुधो सवाल वारा, तूं तो चई त असांजो मरंदो आहे साड़ींदा आहियो, तव्हां पूरींदा छो आहियो? ॿुधो, किचिरो किन साड़ियो वेंदो आहे, खज़ानो पूरियो वेंदो आहे, तव्हां किचिरो आहियो, मोहम्मद जा गुलाम खज़ानो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, मुस्तफा जा आशिक खज़ानो है, इन्हनि जे सीननि में मुस्तफा जी मोहब्बत आहे, इन्हनि जे सीननि में इश्क़ मुस्तफा आहे, इन्हनि जे सीननि में मुस्तफा जो नूर आहे, इन्हनि जे चेहरनि में मुस्तफा जो नूर आहे। अरे डिंग मुला विहार नवाज़ शाह जो वठी आहे, पर जेकॾहिं आशिक रसूल गुलाम खे विहारींदे चेहरो ॿुधाईंदी त मुस्तफा जो गुलाम कहिड़ो आहे। सुभान अल्लाह, समझो तव्हांजी मालिकी आहे सुभान अल्लाह, काथे मालिकी आहे? मुस्तफा वटि मालिकी आहे, मदीने वाले वटि मालिकी आहे। पाण फरमाए तो अली इन्हनि जे सीननि में इश्क़ मुस्तफा जी दौलत आहे, मोहब्बत रसूल जी दौलत आहे, इन्हनि में सीननि में नूर आहे, इन्हनि सीने में असांजो सुरूर आहे, इन सीने में सिद्दीक़ जी सदाकत आहे, इन सीने में उमर जी अदालत आहे, इन सीने में उस्मान जी सखावत आहे, इन सीने में हैदर जी विलायत आहे, इन सीने में हसन ऐं हुसैन जी शहादत आहे, इन सीननि जे अंदरि अब्दुल कादिर जीलानी जी विलायत आहे। इन जे करे क़ब्र मां उथंदा इहे विलायतुनि जा अंबार खणी जॾहिं सीने मां निकिरंदा, मदीने वारो दीदार कराईंदो वेंदो, सीने लाहींदो वेंदो, बेड़ा ई पार थी वेंदा। मदीने वाले साईं फरमायो साहबियो जी जी साईं हिन मुंहिंजे हथ जहिड़ो हथ कंहिंजो आहे? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, हिन मुंहिंजे हथ जहिड़ो कंहिंजो हथ आहे? कमाल काइनात अली साईं उथियो सुभान अल्लाह। केरु उथियो भाउ? मुस्तफा जो प्यारो अली उथियो, उथी मदीने वाले साईं जे हिन हथ खे वठी हिन हथ सां मिलाए थी सुणा, हिन हथ जहिड़ो हे हथ आहे। हाणे अली साईं केॾो फ़ैसिलो कयो, माना मुस्तफा जी राह जे प्यारे चयो अली महबूब करीम तुंहिंजे हथ जो मट केरु थींदो? यदुल्लाह फौक ऐदीहिम, हे उहो हथ आंगुर खजंदी वञे, अर्श चीरबो हुजे, चंड चीरबो हुजे, सिज मोटंदो वञे, अली नमाज़ पढ़ंदो आहे। सुभान अल्लाह, बेटा ही को पूछो केड़ी खबर है? सुभान अल्लाह, आज वेठो आ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, छा तो चवे त कदर वारा कम छा, सुभान अल्लाह, त खुटा खरीदार हीरे ऐं माणक जी के सालिक लहंदा सार, लेकिन लोह कोटन लोहार तन के केड़ो कदो सोन जो अली जी औलाद खे सुभान अल्लाह, वाह अब्दुल लतीफ, अली जी औलाद के जनी भायो घट हाणे या भेटाई ते कावड़ के जाए हुसैन जी सुभान जाए अल्लाह, एक कई त किताब प्यार मुंह ॾेई वेंदुसि। तो अली जी औलाद के जनी भायो घट पाड़ू तन पलीतन जूं परवर जल्दी फटे अॻिते कोंदो ना काढ़जी पवंदो। जेतिरो त अली जी औलाद के जनी भायो घट
काड़ू तन पलीतन जो परवर सिधो पट पो खेटो ऐं खपत लफ़्ज़ न कढोसि पो खेटो ऐं खपत खेटो ऐं खपत लहंदुल कीन लतीफ़ चया पर भेट जे दड़े ते वेठल अब्दुल लतीफ़ सुणे चयो त अलीअ जी औलाद खे सी जनी छेड़ियो अॼु तो भओ तनी खां भॼ भओ तनी खां भॼ थी जमायती यज़ीद जा असां हुसैनी आहियूं कादरी आहियूं दिलबर अब्दुल कादर जे मुरीदन जे गुलामन जा गुलाम आहियूं असांखे ॾिस मिलंदा जे रब बख़्शंदो ऐं रिझंदो त हैदर करार दे सदके में भरिजी पवंदो हैदर करार के परचाईंदो त अब्दुल कादर जीलानी बचाईंदा सौदो 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 सोलो मुझे महबूब करीम जा आशिक़ो तो माद बेको तो मुस्तफा जी दाबा रखा जे प्यारे हज़रत अली शेर खुदा हथ वठी हथ मिलाए चुमी दे जी सोना तां जे हिन हथ जड़ो हे हथ थी तो सके भाई कायनात में भी हथ थी न तो सके छो बड़ा गाल बदो छो अली साईं जे हंज में मुस्तफा आरामिया अरे भला गाल निकरी आई त ॿुधाए ॿुधंदे न अली साईं जी मोहब्बत असांजे ईमान जो जुज़ आहे बल्कि ऐन ईमान आहे वो अल्लाह जो शेर आहे हक़ जो इमाम आहे सुभान अल्लाह असांजा मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी उन जी औलाद मोहन सुभान अल्लाह उन जे नसब मोहन उन जे खानदान मोहन यानी अब्दुल कादिर हसनी विया त हुसैनी विया मां जे तरफ़ खां हुसैनी आहे अमर जे तरफ़ खां हसनी आहे अदा छो मुस्तफा करीम अलीअ जे हंज में आरामी आहे सुभान अल्लाह क्योंकि तो मोट जा मुस्तफा करीम आराम में आहे अली साईं सिज ते थोड़ी सिज लहंदो थो वञे मां मुस्तफा करीम झोली में आरामी आहे हेॾे मुंहिंजी ॻाल्हि हीअ ॿुधिजो मलंग मवाली जेके बयान ॿुधनि त अली साईं थो दिलि में इरादो करे त मां ॼायो हां होश संभालियो आहे त नमाज़ कज़ा न कई आहे सुभान अल्लाह चयोसि इहा ॻाल्हि इहा न कयो आहे ईअं त कान्हे त मदरसनि सां तुंहिंजो प्यारु कोन्हे मदरसनि सां प्यारु कयो मदरसा हूंदव त दीन जी फैक्ट्री दवाल में निकिरंदव सुभान अल्लाह मां त सिधो चवंदोमांव ख़ैरात में 200 देग ठाहियो त भला 50 देग लाइ 150 देग जो सामान खणी मदरसे जी बिल्डिंग ठाहे अचो आशिक़ रसूल जे मदरसे जी आशिक़ रसूल जे मदरसे जी आओ मदरसे जी तव्हांखे ख़िदमत करणी आहे मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम ॿियो केरु कंदो इहे कारखाना हूंदा त आलिम निकिरंदा ई न अब असां त किथे पढ़िया हूंदासीं जरूर काथे असां भी पढ़िया हूंदासीं साईं मोहम्मद मिठर काथे पढ़ियो हूंदो साईं नूरमल शाह बादशाह काथे पढ़ियो हूंदो फिर टी तैयार थी निकिरी आया हूं इनजे करे मदरसे जो क़दुरु कयो आलिमनि जो क़दुरु कयो हाणे मुस्तफा करीम आरामी आहे हज़रत अली साईं सिज ते बि ॾिसे थो चए थो मौला दिलि में थो चए त मां ॼायो हां होश संभालियो नमाज़ कज़ा कान कई आहे उहा बि 3 पहरी जी सुभान अल्लाह उहा कहिड़ी हिक नमाज 3 पहरी जी हाणे सिज दे न्यारे मुस्तफा दे न्यारे सिज दे न्यारे मुस्तफा दे न्यारे चेहरे ॾिसी चेहरे न्यारे मुंहिंजा सोना नमाज़ें कर कज़ा हो फिर अदा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर नमाज़ें कर कज़ा हो फिर अदा अली नमाज़ कज़ा करे छॾे वरी खणी अदा कबी अली नमाज़ कज़ा करे छॾे वरी अदा पढ़बी पर जिन हेड़ी सोहबत कज़ा थी वई त काॾो मिलंदी आशिक़ तो चवे न हिक नमाज़ वई यार हाणे थकिजी पियो बस सुभान अल्लाह हाणे मां बाक़ी थोड़ो
करे तो बाकी साईं नूरमान से हथ में बादशाह जे ना है वो जो हुक्म की बरमू जे नजर में बाकी 11 मिनट था सुभान अल्लाह हिका नमाज वैयार और नो के 2000 सिज मोटायो सरकार किया मुस्तफा जो बेदार छन इते विचारो मुरो टिकट करी करवा खबर हुजे सहा अली नमाज न पढ़ी तो उथे हा माथो चवा चाचा मुल्ला सदको वने टिकण तो असा सुनन के को खबर किए पया असा के की खबर पवे हा जेई न थे हा मुस्तफा करीम बनी ज़ातारा में उठा अली छो थो रे सोना मा जोश संभालियो नमाज कज़ा न कया पर वरण मुझे शरीयत में जायज आ कज़ा पढ़ी सज सुभान अल्लाह कज़ा पढ़ी सज सुभान अल्लाह यार बोझे चाकी सीधे बोझे अणभी वाह सही बात सुभान अल्लाह वाह अली तो जो जवाब सुना यार बोझे चाकी सीधे बोझे अणभी यार बोझे तो दिलरबा मुस्तफा जेड़ो अली नमाज पढ़े कज़ा सवारी पैदा वो छा करने भला सबने भला जिन सही मुस्तफा तो जो होंदे नमाज मा अदा पढ़ंदुस कज़ा न पढ़ंदुस छा करण तो चाही कि सोना मुके खबर आ ओ ये जे के हथ मिलाया सुभान अल्लाह हथ सोनी आंगुर सा इशारो कर सिज पोइते अचे टे परी ते बीए मा अली नमाज पढ़ा बेतारी शिरक करे सुभान अल्लाह मुस्तफा जे हथ में कुछ कोने तली तो सिज ए तो बेचारा चौंदा तो मुस्तफा हथ में ही बिना है ही बिना है हु बिना है ही बिना हूं बिना है ही बिना है हाने छा चवा ता आगे बस इतरो तनुस अली साईं जे हद करे जदी जदो सुना सिज मोटा है सिज अब गाल बुधो हाने सिज जदे न लहंदो आ छा कंदो आ खबर दो सिज जदे लहंदो आ छा कंदो आ वनी पेशानी सजदे में रखंदो आ पेशानी सजदे में रखींदो आ पेशानी सजदे में रखी करे छा चवंदो सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला हाने हेडो मुस्तफा जी आंगुर जो इशारो थियो हथ खजंदो ओडे सजदे जो सिर जो सजदे जो सिज जो सिर जो को हो सजदे में हो हेडो यार जी आंगुर ही ओडो सजदो रब जो हो अर्ज तो करे मौला हेडो तुझे यार जी आंगुर हेडो तुझो सजदा आवाज आयो सजदो छड़े रे मुझे यार जी आंगुरा इन जी लज रखनी आ सजदा को कचा है सुभान अल्लाह मां जे करे तारीख का शरअ का बार वञा तो तव्हांजा हथ मुंहिंजो गलो पर जेकर हक़ तो चवां तो मञणो पवंदो तो मुस्तफा त हक़ आ पर मुस्तफा जा बच्चा साहबी भी हक़ जा इमाम आला सुभान अल्लाह सुभान अल्लाह बादशाह पंज तक रूपी हम छऊ एहतजाज करा तो फिर सती वहां जो सार या बिन मोगन वारो मुके न कर पड़ेगा ना सुभान अल्लाह ये नचे तो असा जो बड़ो बुजुर्ग हो मरी बरो ये तो मेरा केड़ा मास्टर बरो उनके जी बाबा भीड़ गंगा में दावणियो तार कयो नदो पेचा करणो हला वाला पानी होंदे तो भीड़ इस्तेमाल कंदा के बाराड़ी चारा तो मजबूरी आ ॾाढी देर वेही पोइ त जने हाणे त ॿुधो त पघ तो असां कंदो तो भीड़ जेगी दो